छा तव्हां कॾहिं मींहं खे एतिरी ज़ोर सां वसंदो ॾिठो आहे जो सॼे जो सॼो ॻोठु मिंटनि में लुढ़ी वञे? हिकु लम्हो पहिरां आसमान ते नॉर्मल क्लाउड्स ऐं ककर पिया वञनि ऐं अॻिले पल अचानक धमाको। ॼण को आसमान मां पाणी जी दीवार किरी पवे थी, बग़ैर कंहिं वार्निंग जे, बग़ैर कंहिं रहम जे, ऐं न ई को वक़्तु ॾींदी आहे। नेचर जो हे ख़तरनाक ऐं हैरान कंदड़ अमल क्लाउड बर्स्ट सॾिबो आहे। ऐं हे सभु सिर्फ़ साइंस जी किताबुनि ताईं महदूद नाहे। इट्स रियल, इट्स डेडली, ऐं इहो असांजे वेझो ई थी रहियो आहे। क्लाउड बर्स्ट आख़िर आहे छा? जॾहिं तमामु थोरे वक़्त में तमामु घणी बरसात थिए, ख़ासकर नंढे इलाइक़नि में, उन खे क्लाउड बर्स्ट चइबो आहे। ईअं लॻंदो आहे ॼण आसमान खुली वियो आहे ऐं सॼो दरियाउ हिकिड़े ई जबल ते वसामी पियो आहे। टेक्निकली हिकिड़े कलाक में 100 मिलीमीटर खां वधीक बरसात खे क्लाउड बर्स्ट चइबो आहे। पर हक़ीक़त में इहो एॾो पाणी हूंदो आहे जो तमामु घिटियूं घर ऐं सभु कुझु पाण सां गॾु वहाए वेंदो आहे। क्लाउड बर्स्ट कीअं थींदो आहे? जॾहिं हॉट एंड ह्यूमिड यानी गरम ऐं नमी वारी हवा तेज़ी सां मथे वञे थी, ख़ासकर जबलनि ऐं माउंटेन वारे एरिए में, त उहा मथे वञी जल्दी थधी थी वञे। इहा थधि वॾे वॾे बादलनि खे थी ठाहे जेके पाणी सां भरियल हूंदा आहिनि। ऐं हिकिड़ो लेवल अहिड़ो थो अचे त हीअ हवा वधीक ह्यूमिडिटी बर्दाश्त नथी करे सघे ऐं इहे बादल फाटी पवनि था ऐं सॼे जो सॼो पाणी हिक ई वक़्त में विसामी थो वञे। जाबलू इलाइक़नि में हवा जल्दी मथे वञे थी, इन करे ई क्लाउड बर्स्ट उते आम हूंदा आहिनि। इहो हिकु ख़तरनाक कुदरती डिज़ास्टर आहे। 2010 में लद्दाख इंडिया में तक़रीबन 200 माण्हू मरी विया ऐं स्कूल ऐं अस्पताल तबाह थी विया। 2013 में इंडिया उत्तराखंड में क्लाउड बर्स्ट थियो, जंहिंजी वजह सां तमामु घणो पाणी आयो ऐं लैंडस्लाइडिंग थी ऐं हज़ारे ई माण्हू मरी विया। 2022 में पाकिस्तान जे ख़ैबर पख्तूनख्वा सूबे में क्लाउड बर्स्ट थिया, जंहिंजी वजह सां सवात में पूरा जा पूरा कोट लुढ़ी विया। 2025 जे अगस्त में पाकिस्तान जे बुनेर ज़िले में फ्लैश फ्लड्स जी वजह सां घर, गाॾियूं ऐं सैकड़ा जानी नुक़सान थी विया। पर सवाल इहो आहे त हे क्लाउड बर्स्ट हाणे एॾा घणा छो था थियनि? असल में इंसाननि जी अननेचुरल एक्टिविटी ऐं जंगलनि जी कटाई जे करे असांजो प्लैनेट अर्थ गरम थी रहियो आहे। ऐं जेतिरो ई गरम थो थिए, ओतिरो ई एटमॉस्फेयर में मॉइस्चर वधे थो। घणो मॉइस्चर मीन्स वधीक ताक़तवर क्लाउड्स, ऐं जेतिरा वधीक ताक़तवर ककर्स हूंदा, ओतिरो ई एक्सप्लोसिव रेनफॉल थींदी। डिफॉरेस्टेशन यानी जंगलात जी कटाई, पुअर ड्रेनेज, नाक़िस निकाली ऐं बेतरतीब ऐं अनप्लैन्ड अर्बन तामीराती निज़ाम कुदरत खे तबाही जी तरफ़ धिके रहियो आहे। हैवी डिफॉरेस्टेशन, घने जंगलनि जी कटाई, इन जो हिकिड़ो वॾो सबबु आहे। दरख़्त ज़मीन जी मिट्टी खे पकड़े रखंदा आहिनि, पाणी खे जज़्ब कंदा आहिनि ऐं बरसात जी शिदत खे घटाईंदा आहिनि। असां बादलनि खे रोके त नथा सघूं, पर पाण खे हिन ख़तरे जे लाइ तयारु ज़रूरु करे था सघूं। बहितर वेदर फोरकास्ट सिस्टम, घणा वण लॻाइण ताकि ज़मीन मज़बूत थी वञे, ऐं नालनि ऐं दरियाहनि जे मथां मकाननि जी तामीर बंदि करण जे अलावा स्कूलनि ऐं कम्युनिटीज़ में माण्हुनि खे एजुकेट करण इन जो हिकिड़ो अहम हिस्सो आहे। ऐं सभिनी खां इम्पोर्टेंट, लेट्स रिस्पेक्ट द नेचर। छो त जॾहिं कुदरत बिगड़े थी त तबाही दरवाज़ो खटकाए न, बल्कि दरवाज़ो भञी अंदरि अची वेंदी। इमेजिन कयो त तव्हांजे पुरसुकून घर में तव्हांजी माउ बौचीखाने में मानी थी पचाए, तव्हांजो वालिद पंहिंजे कमरे में निमाज़ थो पढ़े, ऐं अचानक ओचितो सभु कुझु पाणी में अची थो वञे। हर शइ, हर जाइ ते पाणी पाणी। इहा का फिल्मी कहाणी नाहे। इहो सभु कुझु गिलगित, सवात, बुनेर ऐं लद्दाख जे माण्हुनि सां थी चुको आहे। ऐं अॻिले भेरे
असां सां बि थी थो सघे। असांखे घर में वेही सैलाब जो इंतज़ारु न करणु घुरिजे, बल्कि उन्हनि जे बचण जी तयारियूं ऐं पंहिंजी ज़िमेदारियूं निभाइणियूं आहिनि। असां उहे जनरेशन आहियूं जेके मुश्किलात मां सिखंदियूं आहिनि ऐं पाण खे तयारु करे न सिर्फ़ पाण खे बल्कि ॿियनि खे बि बचाईंदियूं आहिनि। ऐं यादि रखो, हर तूफ़ान, हर मुश्किल वक़्तु कुझु न कुझु ज़रूरु सेखारींदो आहे, जेकॾहिं असीं ॿुधण लाइ तयारु हुजूं। वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। वरी मिलंदासीं मेहरान